सिंध इंडिजेंस राइट्स अलायंस जे सॾ ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शामिल सिंध जे गढ़ घुरनि क़दीम वसंदनि ते बहरिया टाउन जे गैर क़ानूनी कब्ज़े ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते बहरिया टाउन जे गेट अॻियां लॻंदड़ 6 जून वारे धरणे जी भरपूर हिमायत जो ऐलान कयो आहे। इंडिजेंस राइट्स अलायंस मलीर जे काठोड़ वेझो हादीबख्श गबोल ॻोठ में DHA कमांडर सिटी समेत ठठे जामशोरे कोहिस्तान जे इलाइक़नि में बहरिया टाउन जी गैर क़ानूनी रहायशी स्कीमनि ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई। कॉन्फ्रेंस में सिंध एक्शन कमेटी में शामिल धुरियनि समेत दानिशवरनि, अदीबनि, सहाफ़ियनि, समाजी कारकुननि ऐं औरत अॻुवाणनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में शामिल अॻुवाणनि जो चवणु हो त 6 जून ते बहरिया टाउन जे गेट अॻियां समूरी सिंध गॾिजी पंहिंजी सख़्त रद्द अमल जो इज़हार कंदी। उन्हनि चयो त बहरिया टाउन समेत ॿियनि रहायशी मनसूबनि जी सिंध में भरमार सबबि सिंध जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। वॾनि रहायशी मनसूबनि सबबि सिंध कानूनी बणिजंदी पई वञे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में करदादू पेश कयूं वयूं त हिकु नाजाइज़ तरीक़े सां कब्ज़े कयल ज़मीन ते बहरिया टाउन जे हलंदड़ कम खे जल्दी रोकियो वञे। ॿियो, सुप्रीम कोर्ट जे 2018 वारे फ़ैसिले मुताबिक़ सॼो बहरिया टाउन कराची नाजाइज़ ऐं गैर क़ानूनी आहे, उनखे ख़तमु कयो वञे। टियों, जन मक़ामी माण्हुनि जा घर, ॻोठ, रोज़गार जा ज़रिया, स्कूल, क़ब्रिस्तान ड्राथा विया आहिनि, उन्हनि खे मौजूदा मार्केट जे अघु मुताबिक़ मुआवज़ो अदा कयो वञे। चौथो, सुप्रीम कोर्ट जे अमल दरामद बेंच तरफ़ां पंहिंजा अख़्तियार ओरागींदे पैसनि एवज़ नाजाइज़ मनसूबे खे जाइज़ करार ॾियणु ग़लति ऐं गैर क़ानूनी आहे, इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। पंजों, सिंध हुकूमत तरफ़ां 2013 में मलीर जूं 43 देहूं MDA हवाले करण वारो नोटिफिकेशन रद्द करे ज़मीन जी असली पोज़ीशन बहाल कई वञे। APC थी आहे त गॾियल लाइ अमल ठाहिजे। असां गॾियल लाइ अमल जेको बि ठहंदो उन सां आहियूं, पर यादि रखणु घुरिजे त हिन बहरिया टाउन जी मददगार सिंध हुकूमत जेसि ताईं सिंध हुकूमत मां ऐं सिंध जे वज़ीर आला मां मिस्टर ज़रदारी मां जान न छॾाईंदो तेसि ताईं बहरिया मां जान को छॾाए सघे। छा था सम्झो त हीउ रुगो APC काफ़ी आहे या इन लाइ मुसलसल जदोजहद? ये शुरुआत आहे, ये शुरुआत आहे। इंशाअल्लाह ताला जदोजहद बि थींदी, तहरीकूं बि हलंदियूं। ये शुरुआत आहे, इंशाअल्लाह ताला हिन खां शुरू थींदी। असांखे सिधो ग़लति ऐं सही खे सिधो करिणो पवंदो, निशानदेही करणी पवंदी, ग़लति खे ग़लति चवणो पवंदो। इंशाअल्लाह ताला कामयाबी थींदी। नुक़सान चाही सॼी सिंध खे हड़प करण जी साज़िश आहे। हे हड़प करे खाई वेंदा, जीअं वागू के नंढी मच्छी खे हड़प करे खाई वेंदो आहे, हॾ गुॾ ई न मिलंदा आहिनि, ईअं ई सिंध जो वजूद मीसारण था चाहिनि। सो इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंधी बहैसियत सिंधी इन मज़ामत जे साज़िश जे ख़िलाफ़ु मज़ामत कनि। न कराची वारो थी न बहराड़ी वारो थी, बहैसियत सिंधी जॾहिं इन जी मज़ामत थींदी, कराची खां कश्मीर ताईं सिंध यूनाइटेड थींदी, तॾहिं असीं बची सघंदासीं। असां चऊं था त पहिरियों दफ़ो सॼी सिंध असां सां गॾु आहे, मीडिया असां सां गॾु आहे, या उमेदु असांखे थी आहे त यकीनन असां इन सॼे मसइले खे कंहिं हद ताईं पहुचाईंदासीं ज़रूरु। अॼु असांजा जेके सियासी अॻुवान आया आहिनि ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में, उमेदु आहे त को न को लाइअमल ॾेई असांखे उथियंदा ऐं हुन मलीर प्रेस क्लब ते जेका APC थी उन मां अगरि न हूंदो त बग़ैर लाइअमल जे सभु असां उथी हलिया वियासीं। ऐं मूंखे उमेदु आहे त हाणे इहो जदोजहद जंहिं नमूने सां सॼी सिंध पूरी दुनिया में बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु जेका मूवमेंट उथी आहे, इहो असांजी जदोजहद जो नतीजो आहे। 7 सालनि में असां माण्हुनि खे इहे बावर कराइण में कामयाबु थी विया आहियूं त हीउ गैर क़ानूनी मनसूबो आहे। हाणे इहे सभु माण्हू जेका वेठा आहिनि, जेके सभनि जे तइदाद में सियासी पार्टियुनि जा 60-65 अॻुवान वेठा आहिनि, उहे सभु इहे सम्झनि था त गैर क़ानूनी आहे। भई सॼी दुनिया चए थी त माहौलियात जी बहितरी लाइ क़दम खणो। तव्हां ज़रई ज़मीनूं ख़तमु करे कमर्शियल मेगा हाउसिंग स्कीमूं था शुरू कयो। तव्हां सिंध जा ॿेला वढे, सॼे मलीर जा, जामशोरे जा, ठटे जा ॿेला वढे तव्हां मेगा हाउसिंग स्कीम था आणियो। तव्हां आर्कोलॉजी जूं असांजूं साइट्स तबाह करे, जानवरनि जे तहफ़ुज़ जे लाइ जेका ज़मीननि लाइ उन्हनि ते कब्ज़ा ऐं विलार करे जंहिं नमूने सां हीउ अवां कब्ज़ो कयो आहे, इहो जुर्म आहे हर लिहाज़ सां। मुल्की कानून, बैन अवी कानून जी लताड़ थी आहे। जॾहिं सिंध जा माण्हू उथिया आहिनि तॾहिं चवनि था त हीउ डेवलपमेंट जा मनसूबा आहिनि, त असां हिनखे कतनि डेवलपमेंट जो मनसूबो नथा चऊं। न सिर्फ बहरिया टाउन बल्कि DHA भी यहाँ काम कर रही है, जो तकरीबन 30,000 एकड़ ज़मीन उसके पास है। इसी तरह शाइन कॉम्प्लेक्स भी है, दूसरे भी हैं, लेकिन सबसे बड़ा डायन जो है इस वक्त वो बहरिया टाउन है।
जो बिल्कुल वाज़ेह तौर पर इलीगल है। सुप्रीम कोर्ट ने भी इलीगल इसको करार दिया है, लेकिन फिर एक उसकी जो बेंच है सुप्रीम कोर्ट का जो उसने वो करना था अमल दरामद, उसने 460 अरब रुपए के एवज जो है 16,900 एकड़ ज़मीन उसको दे दिए, ठीक है। उसके बदले में अब बैरिया टाउन 55,000 एकड़ ज़मीन जो है उस कब्ज़ा कर चुका है और आस्ते आस्ते आगे बढ़ रहा है। इसमें सिंध गवर्नमेंट, आसिफ अली जरदारी खुद पर्सनली, मरकज़ी गवर्नमेंट सब मिले हुए हैं और कोशिश ये है कि सिंध के अंदर सिंधी पॉपुलेशन को माइनॉरिटी में तब्दील किया जाए और उनको अक़लियत में तब्दील किया जाए। इसका हल तो यही है कि ये सारे जो मेगा प्रोजेक्ट्स हैं वो फ़िलहाल फिलफौर रोके जाएं, सिंध के अवाम को पूछा जाए, सिंध के अवाम के तहत जो भी मेगा प्रोजेक्ट्स हैं वो चलाए जाए, इसके अलावा और कोई नहीं। और फिर कॉन्स्टिट्यूशनल चेंज होना चाहिए। शुरू खां वठी अॼु तक जेको हिते जदीद नवाबियत जो निज़ाम आहे, आका ग़ुलाम जो निज़ाम आहे, हाकिम महकूम जो निज़ाम आहे, जेतिरे तक सभी अवाम महकूम क़ौमूं बलोच, सिंधी, पख्तून, सिराकी ये मिली करे गॾिजी करे ऐं जमहूरी कुवतूं ये मिली करे जेतिरे तक जदोजहद न कंदा ये नवाबियत जो निज़ाम ख़त्म न थींदो। तो ये सॼो हिकिड़ो ज़ाहिर आहे त इन में हुकूमत वक़्त जा हथ आहिनि, वो चाहिनि था वो सिंध जी जेको हक़ हुकूमत जो जेको उनखे हाकिमियत जो हक़ आहे उहो पूरी तरह अदा न करे रहिया आहिनि। उन्हनि सिंध जी ज़मीन धारियुनि जे हवाले करे छॾी आहे, जंहिं करे जंहिंखे वणे थो जेतिरी बि ज़मीन वरे थी, जंहिंखे 1000 एकड़ खपे उहो 1000 एकड़ ते कब्ज़ो करे, जंहिंखे लख एकड़ खपे उहो लख एकड़नि ते कब्ज़ो करे। सो इहो सिलसिलो आहे लावारसी जो आहे। ऐं सम्झां थो सिंध ते ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे, बुरी हुकुमरानी सिंध खे नसीब थी आहे, जंहिंजे करे सभु इहो कुझु थिए पियो। असां चऊं था त जेके बि असां सिंधी माण्हू आहियूं, ग़रीब माण्हू, मिसकीन, लुटियल फुरियल, सभु गॾिजी करे हिकु ज़बान, हिकु आवाज़ ऐं हिकु ज़हन थी सोचूं ऐं जीअं MRD जी तहरीक, जीअं कालाबाग वारी तहरीक या बेटन वारी तहरीक कामयाबु थी आहे, इंशाअल्लाह असां हिन तहरीक में बि सभु गॾिजी करे जदोजहद कंदासीं, इंशाअल्लाह कामयाबु। त पॉलिटिकल पार्टियुनि ते इहो ज़ुमेर रखी वञे त बाबा फलाणनि 20 ॻोठनि खे फलाणा माण्हू वञी आगाह कंदा त बाबा हीउ ज़ुल्म पियो थिए, तव्हीं ख़तरे में आहियो। फलाणनि ॻोठनि खे फलाणी पॉलिटिकल पार्टी आगाही ॾींदी त तव्हीं ख़तरे में आहियो। ईअं जीअं जॾहिं मदद ख़ान जॾहिं हमिलो कंदा हुआ और हुन तरह घोड़ा करे इतला ॾिना वेंदा हुआ, उहा समूरियुनि पॉलिटिकल पार्टियुनि खे पब्लिक में वञी जॾहिं इहा घोड़ा कबी ऐं माण्हुनि लखनि खे मुतहरक कबो तॾहिं हिनखे मोले सघे। बहरिया या मलक रियाज़ ही कुझु बि कोन्हनि, हिननि खे कंप्लीटली मुकमल हिकिड़ी सपोर्ट आहे हुक्मरान टोले जी। जेकॾहिं हुक्मरान टोले जी हिननि खे सपोर्ट न हुजे त छा मलक रियाज़ अहिड़ी शइ आहे जेका सभिनी सां विड़े थो? हीअ हज़ारे माण्हुनि जे हज़ारे ॻोठ ठाहे, हज़ारे माण्हुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे, मलक रियाज़ में इहो दम आहे। हिनखे हुकूमती सपोर्ट आहे, इक़्तिदारी टोले जी सपोर्ट आहे, इक़्तिदारी टोले जे माण्हुनि जा हिन सां गॾु शेयर आहिनि ऐं असां हिन में ज़िम्मेवार मलक रियाज़ खे न पर पीपल्स पार्टी जे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे मुख़्तलिफ़ इक़्तिदारी टोलनि खे सम्झो था। पीपल्स पार्टी इहो साबित करे छॾियो आहे त हू सिंध दुश्मन मनसूबो आहे। हीअ जेके इलेक्शन में खटे था वञनि, इहे पोइ जॾहिं वोट वठण था अचनि त ॻाल्हि जमहूरियत जी था कनि ऐं पोइ जॾहिं असेंबली पहुचनि त इहो फिरौन वारो किरदारु था कनि। सिंध जा माण्हू माज़ी में बि कालाबाग डैम, थल किनाल जहिड़ा इशू वापसि कराए चुकी आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जा माण्हू वठी सघनि था, पर हिकमत अमली इहा हुजणु खपे जो सिंध जा माण्हू गॾु थियनि, मुतफ़िक़ थियनि, हिकिड़ी आवाज़ बणजनि। इहा सॼी दुनिया खे ख़बर आहे त हिन वक़्तु जेका सिंध ते वालार आहे, चारो तरफ़ खां DHA आहे, बैरिया टाउन आहे, ज़ुल्फ़कार आबाद, इहो असांखे अक़लियत में तब्दील करे हिते नओं इसराइल क़ाइमु करे असांखे अक़लियत में तब्दील करण जी कोशिशि कई पई। जेका कॉन्फ्रेंस आहे उहा सॼी दुनिया में इहा महसूसु करायो पियो वञे त असां हिन वक़्तु असांजो शऊर जागी चुको आहे ऐं असीं मलिक रियाज़ ऐं बैरिया टाउन ख़िलाफ़ जदोजहद खे तेज़ करे ऐं पंहिंजो नंग दंग बचाईंदासीं। ॾिसो सिंध सां हर लिहाज़ खां नाइंसाफ़ी ऐं तव्हां ॾिसो त हिते धारी आबादकारी मुसलसिल हले पई, पाणी ते राता हुआ, सिंध जा वसाइल खणी विया आहिनि, सिंध जो नाणो खणी विया आहिनि। हाणे सिंध जी ज़मीन जेका आहे उहा ई सिंधी माण्हुनि जे पेरनि जे हेठां खिसकाइनि था।
फ़लस्तीन में ईअं ई थियो त अॻ में ज़मीन उन्हनि खां ख़रीद कयूं ऐं उहा ज़मीन उन्हनि खां वठी ख़रीद करे की कब्ज़ा करे ऐं आख़िर में पोइ उन्हनि खे चवंदो हाणे ज़मीन त तव्हांजी आहे कोन, हाणे निकिरो हितां। त असां सां बि अहिड़ी वेदन करण वारा आहिनि, उनजे करे असांजा माण्हू सम्झनि कोन था। सिंध सां सिंध जे माण्हुनि सां सरासर ज़्यादती थी रही आहे। इहे जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे ॿाहिरियनि माण्हुनि अचे शुरू कया आहिनि ऐं सिंध जूं ज़मीनूं सिंधी माण्हुनि खे विकिरो करे हितां दौलत कमायूं ॿाहिरि खणी था वञनि। सिंध जा माण्हू घटि में घटि 4 करोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे या त घर ई कोन्हे को या अहिड़ो घर आहे जेको इंसाननि जे रहण जे क़ाबिल न आहे। उन्हनि जे लाइ गवर्नमेंट सिंध जेको आहे उहो जेकॾहिं प्राइवेट प्रोजेक्ट सां जॉइंट वेंचर करे सस्ता घर ठाराए हा त असांखे सम्झ में अचे हा त माण्हुनि खे घर ॾिना पिया वञनि। हीउ कारोबार आहे, हीउ सट्टेबाज़ी जो कारोबार आहे ऐं इन्हनि कारोबार जे ज़रिए सिंध में जेके 2 नंबरी कमु कंदड़ माण्हू आहिनि, राशी ऑफिसर आहिनि या ज़ालिम वॾेरा आहिनि, उन्हनि जी दौलत बेइंतिहा आहे। उहे हिते घर वठनि पिया ऐं सिंध जा ॻोठाणा ॿाराड़ी जा माण्हू जेके सदियुनि सां हिते आबाद आहिनि उन्हनि खे बेघर कयो थो वञे। उनजे ख़िलाफ़ विढ़णु घुरिजे, जिदोजहद करणु घुरिजे। APC में शरीक अॻुवाणनि जा तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि जेको आहे बैरिया टाउन समेत सिंध में ठहंदड़ जेके बि मेगा प्रोजेक्ट आहिनि, सोसाइटियूं आहिनि, उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे ऐं हुकूमत खां मुतालबो कयो आहे त उन्हनि खे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश बंदि कई वञे। कैमरामैन हसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।